नमस्ते दीदी। नमस्ते दीदी तव्हां खां हिकु सवाल पुछणो आहे। हाँ त ॾाढा दफ़ा ईअं थींदो आहे हाँ कि असां कंहिंखे का ॻाल्हि सम्झाईंदा आहियूं हाँ पर हुनखे सम्झ में ई कोन ईंदी आहे। असां वरी वरी केतिरा दफ़ा सम्झाईंदा आहियूं हाँ पर तॾहिं बि हुनखे सम्झ में न ईंदी आहे या उहो सम्झण जो न कंदो आहे। हाँ त उन टाइम ते छा करणु खपे? हाँ ॾिसो, जॾहिं बि तव्हां कंहिंखे कुझु सम्झाईंदा आहियो न, भले पाण जी। मुख सां त हुनखे कोई ॻाल्हि सम्झायूं था, लेकिन सभिनि खां पहिरियों पाण खे इहो सम्झणो खपे कि जी। मां कंहिंखे थी सम्झायां। पाण त शरीर खे ॾिसंदा आहियूं न, भई मां हिन फलाणे माण्हू खे थी सम्झायां, परंतु उहो सम्झी करे शरीर खां कमु कराइण वारी हूंदी आहे आत्मा। अच्छा। बिल्कुलु जे मथां वेठी विच में वेठी हूंदी आहे। तव्हांजे साम्हूं उहो ॾाढो वॾो उमिरि जो आहे न, पाण कॾहिं कॾहिं चईंदा आहिनि न, हेॾो वॾो थी वियो आहे त बि सुधरे नथो। उनखे सम्झायो आहे त बि हेॾनि सालनि खां सुधरियो न आहे। त अगरि पाण खे आत्मा जो ज्ञान हूंदो न, कि आत्मा में ही मन और बुद्धि आहे, आत्मा ही ॻाल्हियुनि खे ॿुधे थी ऐं जंहिं अनुसार हुनजी आत्मा सम्झे थी उन अनुसार वो शरीर खां कर्म थी कराए। जेसिताईं हुनजी आत्मा में ये ॻाल्हि सम्झ में न ईंदी, हुन ॻाल्हि जे लाइ वीचार न कंदो, हुनजी उन ॻाल्हि सां मूंखे छा फ़ाइदो आहे छा नुक़सान, उहो न सम्झंदो, तेसिताईं उहो आत्मा पंहिंजे शरीर खां ओड़ा ई कर्म कराईंदी, तव्हां हुनखे केतिरो बि सम्झायो। तॾहिं पाण चईंदा आहियूं न, अकेले में वेही करे सोच ॻाल्हि खे कि हिन ॻाल्हि सां मुंहिंजो फ़ाइदो आहे या नुक़सान आहे, पोइ तोखे सम्झ में ईंदी। इहे छो चईंदा आहियूं? छो जी आत्मा में जॾहिं मन ई न, पाण कोई बि ॻाल्हि सेखारणु चाहींदा आहियूं हुनखे, त आत्मा में जॾहिं मन हुन ॻाल्हि जे बारे में वीचार कंदो, हुनजे बारे में सुठो, हुन ॻाल्हि सां मुंहिंजे जीवन में छा सुठी चीज़ थींदी, छा ख़राबु थींदो, उनजे बारे में जेसिताईं उहा आत्मा सोचदी न, तेसिताईं उहा शरीर सां ओड़ा ई कर्म कराईंदी, भले शरीर केतिरो बि वॾो थी वञे, लेकिन जब जेसिताईं इनजी आत्मा इहा ॻाल्हि सम्झे। त पाण जॾहिं बि कंहिंखे ॻाल्हि चऊं था न, त भले मुख सां त तव्हां चओ, लेकिन अंदरि पंहिंजी आत्मा में बि शुभ भावना रखो, सुठो सोचो, अंदरि बि तव्हांजो मन सुठो सोचे कि मां हिन आत्मा खे जो जेको बि चवां थी, आत्मा हिन ॻाल्हि खे सम्झे थी ऐं हिन रीति ई पंहिंजे जीवन में धारण करे हले थी। छो जो हुनखे सम्झण जे लाइ बि शक्ति खपे न अंदरि आत्मा खे। तव्हां मुख सां त हुनखे चओसि था, लेकिन हुनजी आत्मा में शक्ति न आहे उहो कमु करण जी, उहो ॻाल्हि सोचण जी। अञा ताईं एतिरो अनुभव ई न थियो अथसि, हुन एक्सपीरियंस ई न कयो अथई ॻाल्हि खे। कॾहिं कॾहिं नंढा ॿार बि वॾनि जहिड़ा कमु कंदा आहिनि, छो जो हुननि जी आत्मा में उहो एक्सपीरियंस हूंदो कि पिछले जन्म में छा पतो उहो ॾाढा वॾा कर्म करे आई हुजे, त हिन जन्म में बि उहो ॻाल्हियुनि खे जल्दी सम्झी वेंदी आहे, अहिड़ी ॻाल्हियुनि खे। ऐं अगरि आत्मा ई कॾहिं अहिड़ी ॻाल्हि ॾिठी न अथई जेकी तव्हां हुनखे सम्झाइण जी कोशिशि था करो, त जेसिताईं उहो हुन ॻाल्हि खे सम्झे, न पंहिंजे पहिरियों वारे जीवन में कॾहिं अहिड़ी ॻाल्हियूं ॾिठियूं ई न आहिनि, ॿुधियूं ई न आहिनि, त जेसिताईं सम्झे, पाण पंहिंजी आत्मा जॾहिं कंहिंखे बि सम्झायूं था, पाण पंहिंजे आत्मिक स्वरूप में रही करे कि मां आत्मा हिन जे लाइ, हिन आत्मा जे लाइ सुठो सोचे करे हिनखे हीअ ॻाल्हि थी चवां, त हीअ बि उहो ॻाल्हि खे हुन रीति सां सम्झे ऐं करे। त अंदरि जी भावना बि शुभ हुजणी खपे। शिक्षा ॾियण त अॼुकल्ह ॾाढा माण्हू अलॻि अलॻि रीति जी शिक्षा ॾींदा आहिनि, लेकिन कोई चईंदो आहे भई मुंहिंजो कमु आहे शिक्षा ॾियण, इहे सम्झाइण, मां पंहिंजो कमु थी लाहियां, ॿुधे न ॿुधे हिनजी मर्ज़ी। कोई हिन रीति बि सम्झाइण ॾींदो आहे, भई चईंदो आहे पतो आहे ॿुधंदो त वैसे बि न, सिर्फ़ु चई थी छॾांसि, पोइ करे न करे हिनजी मर्ज़ी। अंदरि जी भावना ई पंहिंजी पहिरियों
नेगेटिव हूंदी आहे। हम्म, त जॾहिं पाण कंहिंखे शिक्षा ॾियूं, कोई ॻाल्हि सम्झायूं, त पंहिंजो मन बि सुठो सोचे ऐं मुखता बि हुनखे सुठी रीति सम्झायूं। अच्छा, हा, त इन रीति सां जी भी शुभ भावना हुजे हुनजे प्रति। हा, शुभ भावना हुजे, मन बि तव्हांजो मन बि हुनजे लाइ सुठो सोचे, ताकी हुनखे बि आत्मिक बल मिलंदुसि, छोकी आत्मा खे शरीर खे कराइणो आहे न। जी ठीकु आहे। जी दीदी, ठीक है। हाँ, थैंक यू दीदी। थैंक यू।